दोस्तों, असांजे प्यारे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो फरमान आ अगर बाजार में जेकॾहिं औरत हज़रात ते हिकु दफ़ो अख पवई त कोशिश कजांइ ॿीहर अख खणी न ॾिसजांइ। इहा वॾे में वॾी मदीने वारे सरकार या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी पैरवी आहे। मां ख़ासि पंहिंजे परस्तारनि खे तो पैगाम ॾियां, छो त मुंहिंजा परस्तार अल्हम्दुलिल्लाह मूंखे यकीन आहे मुंहिंजी ॻाल्हियुनि ते अमल बि कंदा ऐं मूंखां वधीक रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी ॻाल्हि जी इज़त बि कंदा। बहरहाल, पराई न्याणियुनि जी इज़त जेकॾहिं तव्हां सम्झो था त पराई न्याणियुनि जी इज़त आहे त इहो फ़ख्रु कजांइ। तुंहिंजे घर जी न्याणियुनि जी बि इज़त ईअं ई बरक़रार रहंदई